मलीर में अवांखे अपडेट कंदालूं। मलीर जे इलाक़े रज़ाकाबाद अलॻि अमरूटी कॉलोनी में बासर कानून हथ में वठंदे ज़ाती अदालत क़ाइमु करे छॾी। भील बिरादरी जे नौजवान पुरत टैकम भील के चोरी के इल्ज़ाम हेठि खंबे रस्तनि सां ॿधी वशियाणे तशद्दुद जो निशानो बणायो। वाक़े दौरान नौजवान जी ज़ाल सोनबाई ऐं भेण लक्ष्मी बाई के भी ज़ख़्मी कयो वियो, जिन खे ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इतला ते शाह लतीफ़ पुलिस पहुची नौजवान के बाज़ियाब कराए थाने पहुंचायो। वाक़े ख़िलाफ़ भील बिरादरी के सभी मर्दन औरतुनि ऐं ॿारनि चमन प्रेम अल्लाह ॾिनो गोलो राणो निम डोलो सोनारी लक्ष्मी सोनबाई ऐं पूरबाई जी अॻवाणीअ में अमरूटी कॉलोनी खां अवामी प्रेस क्लब मलीर ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हणी इंसाफ़ लाइ नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि इल्ज़ाम लॻाईंदे चयो त बासर हाजी जगीराणी ऐं संदसि साथी असांजे बेगुनाह पुरत नौजवान टैकम भील खे मग़रिब जे टाइम चोरी जे कूड़े इल्ज़ाम में खंबे खणी विया ऐं ख़ासि रस्तनि सां ॿधी सख़्तु तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिंखे छॾाइण लाइ संदसि घरवारी सोनबाई ऐं भेण लक्ष्मी पहुतियूं त बासर उन्हनि खे बि सख़्तु तशद्दुद जो निशानो बणाईंदे मरणी करे छॾियो, जिन खे ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन्हनि मुतालबो कयो त बासर जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे, मुतासिर नौजवान ऐं संदसि घर भातियुनि खे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधाए नेशनल हाईवे ब्लॉक कयो वेंदो।